वेलकम बैक नासिंग बुलेटिन जो आगाज़ कंदासीं ख़बर साथ वॾे वज़ीर सईद रादली शाह चयो आहे त बांग्लादेश जी एक्सपोर्ट $40 अरब ताईं पहुची चुकी आहे, पर असांजो पॉलिसियूं कारोबार दोस्त माहौल न हुजण सबब $25 अरब ताईं महदूद थी वियूं आहिनि। सीएम हाउस कराची में फेडरेशन ऑफ पाकिस्तान चैम्बर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री जे मेंबरनि ऐं ॿिनि नाले वारनि वापारियुनि जी आचाणी वारी तक़रीब खे ख़िताब कंदे वॾे वज़ीर चयो त पाकिस्तान अॻु यूरिया एक्सपोर्ट कंदो हो, पर अॼु मुल्क अंदरि सख़्त खोट आहे, जंहिंसां असांजी रबीअ जी फसल ते ख़राब असर पवंदा। हुन चयो त खेसि हैरत आहे त असां गैस कणक ऐं खंड जी खोट खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं, जेके असां एक्सपोर्ट करे रहिया हुआसीं। इहो सभु ख़राब पॉलिसियुनि जो नतीजो आहे। रादली शाह चयो त सनअतकार ऐं वापारी बिरादरी हिन मुल्क जी रीढ़ जी हॾी आहिनि। क़ौमी मईशत में कारोबार बिरादरी जो हिसो मुल्क खे वधाइण लाइ हलंदड़ फीतो साबित थियो आहे। हुन चयो त असां पंहिंजी काबीना में नई सनती ज़ोननि में ठाहियल सनती प्लाटनि जे अघनि खे घटाइण जा तरीक़ा ऐं वसीला ॻोल्हण बाबति गौर वीचार कंदासीं। सिंध हुकूमत सनती इलाइक़े में पाणी, गैस ऐं बिजली जी खोट वारनि मसइलनि जो हल कढींदी।